नाज़रीन, कमालदेरो में 9 मुहर्रम हराम जा जुलूस कढिया विया। ॾिसूं था इम्तियाज़ सोलंकी जी रिपोर्ट। असां जो ही रूट सालन खां वठी कमन मैसर ऐं कमालदेरे जो तमामु रूट बहितरीन ऐं असांजे इन इलाइक़े जा माण्हू तमामु पुरजोश ऐं नमूने सां असांजो ही काफ़िलो शाह हुसैन बुखारी खां कमन मैसर जे पीर ईसर ॻोठ ताईं मजलिस जो ख़िताब थींदो आहे। साईं 10 मुहर्रम जे हवाले सां हेल्थ असां डिपार्टमेंट वारा हाई अलर्ट आहियूं। एम्बुलेंस आहे ऐं मेडिसिन वग़ैरह आहे ऐं डॉक्टर्स पैरामेडिक्स स्टाफ अवेलेबल आहियूं। अल्लाह ख़ैर कंदो, कोई अहिड़ो वाक़ियो कोन थींदो। अगरि जेकॾहिं कोई अहिड़ो वाक़ियो थियो त असां बिल्कुलु उनखे मुंहुं ॾेई सघूं था। इमरजेंसी एम्बुलेंस सॼो स्टाफ अलर्ट आहे असांजो। हर इमरजेंसी मुंहिंजे लाइ असां तयारु आहियूं। असां पिण खणी कमन मैसर ॾे आया आहियूं ऐं हिते आज़ादारी थींदी ऐं इहो जुलूस इख़्तिताम थींदो। दरगाह पीर ईसल ते इख़्तिताम थींदो, उते मजलिस इज़ा ऐं आज़ादारी थींदी। जीअं त इहे असांजो जेको आज़ादारी जो सिलसिलो आहे इहो क़दीमी आहे ऐं तक़रीबन गुज़िरियल 70-80 सालनि खां वठी हलंदो अचे थो। ऐं हिन में जेके असांखे गवर्नमेंट जी तरफ़ां फैसिलिटी मिलियल हुन में पैरामेडिकल स्टाफ मुकमल आहे, एम्बुलेंसिस आहे, डॉक्टर आहिनि ऐं सिक्योरिटी जे हिसाब सां पुलिस ऐं असांजा पंहिंजा स्काउट जा छोकिरा हूंदा आहिनि ऐं उन खां अलावा असां सां गॾु हींअर वापडा जी टीम बि मौजूदु आहे।